रिश्तन जे एतबार समाज जे धोखा ऐं प्यार में बेवसी सां गॾु सहाफ़ी के ज़िंदगी में ईंदड़ अज़ियतुनि ते मुश्तमिल हिकु सच्ची कहाणी अरमान। दिलावर दिल्ला हिदायतकार हामिद लाशारी, कहानीकार बाजी लिगारी। कानून इजाज़त ॾे तो तव्हां खे ईअं मारियो। कैमरामैन ऐं एडिटर बाबा फारूक सोलंकी, प्रोड्यूसर हसीन पालारी। मूंखे ऋण में न रोलियम त मुंहिंजो नालो गुलज़ार न आहे। छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। ये राजा हुसैन तो खुशियों खसे खुशियों। कातिल जी ख़बर पइजी वेंदी, उनखे मारण लाइ सोची सोची कदम खणिजे। जॾहिं मस ऐं कलम न हूंदो त लिखंदो छा ते? बाबे वटि न थई ढोर न थई ढगो। दादन वॾो रज़न इंसान थी। तुंहिंजी भेण खे तुंहिंजे साम्हूं न नचायमि त मुंहिंजो नालो दातन आहे दातन। सच वॾो ॾोहारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, कॾहिं ज़हर पीआरियो वियो। तशद्दुद कहते बनाए थो ई तो सच लिखण वारो आहे। बस कर, ॻाल्हाइण का तमीज़ कान्हे। हिन बेदाद जो इंसाफ़ असां भली न वठी सघूं, पर ख़ुदा तोखां ज़रूरु वठंदो। अड़ाई सच करती त मुंहिंजी जीजल मां आहे, बाक़ी तो जहिड़े दलाल जी गुलामी न कई आहे कभी। दोही हाँ माँ दोही हाँ माँ दोही हाँ माँ दोही हाँ, मुके ही दोह कया है, मुके ही दोह कया है। माँ दोही हाँ माँ दोही हाँ माँ दोही हाँ माँ दोही हाँ, दोही हाँ दोही हाँ दोही हाँ। गुलज़ार के उतार पिरे पुटी वया चाटा तो गुलज़ार पी वने कमाईंदो त खाईंदासीं न। भेण महांगा जा तेल भांजी छॾिया। अता
गुलज़ार कमाईंदो पोइ असां खाईंदासीं। हिकु ॾींहुं कम ते थो वञे त 5 ॾींहं चए थो मां बीमार आहियां। गुलज़ार उथी सिज ॾिसण जी किथे निकितो आहे? वॾो को चंडो थी वियो आहे। सुम्ही सुम्ही खटूं ई छिनी छॾियूं अथई। उथी वञ कम ते। वञा थो भेण इलाही ॾाढी सुम्हण बि कोन थी छॾी। गुलज़ार कुझु ॾींहं तकलीफ़ आया अथई। अल्लाह वॾो आहे। हीर जो मंगे जो ईंदो ऐं कमाईंदो पोइ पाण गॾिजी खाईंदासीं। हा अदा रांझन रुलण खां बस कंदो थी कमाईंदो नी ऐं हू कमाईंदो असां खाईंदासीं। त पोइ वञी कमाए न। कंहिं झलियो अथई सॼो ॾींहुं खटनि ते सुम्ही सुम्ही खटूं ई छिनी छॾियूं अथई। अलाह करे कम ते वञी ऐं ख़ैर सां मोटी। लॻे कोन थो तूं कमाए मोटंदे। अबा सरमद अञा लिखण कान थो मुड़ी? बाबा लिखण त मुंहिंजो इश्क़ आहे। पुट इन लिखण जे इश्क़ किथे वञी पुॼायो अथई? बाबा लिखण पहिरीं मुंहिंजो शौक़ु हो, हाणे मुंहिंजो इश्क़ बणिजी वियो आहे। ऐं हू बाबा सच समाज मां ज़रे घटि ख़तमु थींदो थो वञे। हा पुट सच लिखण इबादत आहे पर सरमद जो पी थी घबराई थो? पुट घबराया नथो। इन सच खे ताक़त आहे, पनाह कान्हे, सिर खणाए थो वेहे। बाबा बाबा परेशान न थी तूं वे। बाबा बस तूं दुआ कर सच सुरखरू रहे। मां रहां न रहां बाबा। पनाह कर मुंहिंजो तोखां सां केरु आहे? अहिड़ा लफ़्ज़ न चओ बाबा। बाबा मायूस छो था थियो? अलाह ख़ैर कंदो बाबा। बाबा बाबा तूं परेशान न थी। ही ज़िंदगी अलाह जी अमानत आहे। हा पुट पंजतन पाक जी छांव में हूंदे। बाबा जेकी सच लाइ मोह आहिनि न उहे अॼु बि जहिड़ा आहिनि। सच वारा कॾहिं मरंदा न आहिनि। ही कलम गाज़ी अब्बास जो अलम आहे ऐं ही सदाईं सुरखरू रहंदो। ही सच जी निशानी आहे, वफ़ा जी निशानी आहे बाबा। दादन से गद्दारी करने वाले की सज़ा सिर्फ मौत है, क्योंकि दादन तो मेरी जान है, जान। हाँ मेरी रानी, तू तो दादन की दादली है। मैं तो तुम पे नाज करता हूँ, जानू नाज करता। तव्हां सब बुद्धि छॾियो। जेको बि दादन सां गद्दारी कंदो हुनजो अंजाम इहो ई थींदो। सम्झो? न दादन, असां खां अहिड़ी का बि ग़लती न थी।
दादन तोसां त असां गद्दारी करण जो सोचे बि नथा सघूं। हा दादा न ईअं कॾहिं बि न थी सघंदो। जो दादन धक हणी ज़मीन में दफ़न करे छॾींदो आहे। हीर भेण हाणे हिन हीणे हद में बुख जी बर्दाश्त न रही आहे। वञ ॿ टे ग्राम मानी कयां त खावां। अदा घर में खाने लाइ कुछ भी ना है। अदा गुलजार भी घर ना है आयो। अदा तू दिल न लाए। अदा गुलजार घर इंदो तो कुछ न कुछ वठी इंदो। अजी भेण असां गुज़ारे कोने जो कमाए असांजा सारा ते कोन शर्म ही कोने। कोन के शर्म छे जान भेण घर में भाती वाले खत दे दिया कमाते दसा काम दुनिया माँ बेगना बाजो इन्हें भागे नजर को करे पिटी गलाना ए वजा परवरदिगार इन्हें भागे गाओगा भी फेर दिया अल्लाह तू गफूर रहीम मुझे मुश्किलात दूर कर। अदा तो के धक तो कोन लगो। सबको वञम मुंहिंजे भाउ मथां अजायो न सोच अदा हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो त मुंहिंजो भाउ कमाईंदो असांखे सुख ॾींदो। हीरे तुझे चंड जड़े चेहरे ते आज मायूसी जा कका छो भला खैर त आहे न मां मायूस न आहियां राजा अॼु मुंहिंजो महीनो ईंदो ऐं 2 ॾींहं खां पोइ मुंहिंजी बाबा शादी कराए छॾी राजा ऐं
हीर तोखां बिना हीर रही सघंदो। हीर तू दिल न ला, ही रांझो तो बिना रेगिस्तान है। हीर तू मूंसां भाॼी हल, मां तोखे दुनिया जा सब सुख ॾींदुमि। तुंहिंजे हेठां नौकर चाकर हूंदा, तूं हिंदोरनि में लुड़ंदीअ। हीर छा थी सोची? हजी हला? न न, मां ईअं न कंदसि। भाउ जी इज़त, पीउ जी इज़त सभु नीलाम करे छॾियां। दुनिया वारा मूंखे छा चवंदा? न न, मां ईअं नथी करे सघां। न न, हा हा हा, न न, मां कुझु नथी सोचां। हा हा, मां तोसां निकिरी हलंदसि। मां हाणे हिन गुरबत जी ज़िंदगी में नथी गुज़ारणु चाहियां। ईअं न थिए जो तूं मूंखे किथे छॾे हलियो वञी ऐं मां तोखां सवाइ जी न सघां। न हीर, भला मच्छी पाणी खां बग़ैर रही सघे थी? चरी मां तोखां बग़ैर भला रही सघंदुमि? हीर तूं त मुंहिंजी दिलि जी धड़कन आहीं। सच? हाँ सच। अटो रखियो मानी पटर खाओ। बहादुर, तुंहिंजो नालो बहादुर रखी नाले जी तोहिन कई आहे असां। अरे नालो बहादुर अथई, कम वरी बुज़दिलीअ वारा। मथां ईद थी अचे, कराए को कल्याण त ॾियूं कंहिंखे ॾारो। मां बि त मुड़ुस मञिया आहिनि न। वाह रे वाह दिलण, अॻे राति जो मेह कढीसीं, ओॾी महिल भाॻिया जाॻी पिया, पेर न पिया बीहनि तुंहिंजा। हाणे वरी मूंखे थो चई त बुज़दिल आहीं, तूं बि साईं दलेर आहीं। बहादुर बाज़ आ बाज़, बाज़ वांगुरु झटे वेंदो साईं। अरे अजाया बटाक न हण, तुंहिंजी बि ख़बर आहे मूंखे। पंहिंजो शिकार ॿियनि खे ॾेई थो छॾे, मूं ते टोकूं थो करे। सही चए थो बहादुर, भाॻिया जाॻिया तूं ते तुंहिंजा पेर ई कोन बीठा। हाणे चए थो को कल्याण करायो। अरे बहादुर, दिलावर, तव्हां के चोरियूं था कयो? अरे ही चोरियूं करे थी बिलावर करे। हा हली था गुलामों खे ॾियूं ॿरो, इन्हे बि ग़रीबनि जो माल खाधो आहे। इहो व्याजी गुलामड़ू ग़रीबनि जो रत पीओ आहे। हलूंसि त ॿरो था ॾेई अचूंसि। हा यार, इन बि घणो ग़रीबनि जो रत पीतो आहे। व्याजी हली ॾियूंसि था राति ॿरो, कयूंसि था हिलाल। पाणे ख़बर पइजी वेंदसि त ग़रीबनि जो माल कीअं खाइबो आहे। ठीकु आहे दिलावर, ठीकु आहे। हली छा व्याजी जे घर ॿरो था ॾियूंसि, ऐं तुंहिंजी बहादुरी जी ख़बर बि पइजी वेंदी। हिते रखेसि न, वञी तो जमादार अहमद खे ॿुधायां, सॼो तर तपाए ॾिनो अथनि। गुलामो सिन उमराणी जो कलाम न ॿुधो अथई? ओ सिर वञे भल वञे पिरीअ देवी दुस, भल मरां मरण ॾियो को न मां मुड़ंदुसि।
तोखे मरणो ई पवंदो छो जो दादन थक हणी ज़मीन में दफन करे छॾींदो आहे। सच वॾो ॾोहारी आहे रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे कॾहिं ज़हर पीआरियो वियो बहादुर मां बिलावल भाउ जे लाश ते रत जा ॻोढ़ा रुनो आहियां पर मां कॾहिं बि हिनखे माफ़ कोन कंदुमि बचाईंदुसि बहार शाह पर बचंदो कोन। न रो अदा न रो जे रोईंदे त असां कमज़ोर थी वेंदासीं रोहण कमज़ोर आहे भाउ रोहण कमज़ोर आहे असांखे पंहिंजे भाउ जो परांत करणो आहे। रोआ कीअं न भाउ रोई रोई हिन अखियुनि मां ॻोढ़नि जा दरिया था वहनि दरिया इन दरियाह में भाउ जे कातिल खे गोता ॾींदुसि गोता। रोअण असांजो मुक़दर न उन कातिल जो मुक़दर थींदो जंहिं असांजे भाउ खे मारियो आहे। भाउ बिलावल जे विछोड़े जीअ खे झोरे विधो आहे हर वक़्तु उनजी यादि थी अचे न निंड थी अचे ऐं न वरी सुकून थो अचे। बिलावर जंहिंजी तलाश आहे तव्हांखे मां ॿुधाए सघंदुसि। जल्दी ॿुधा ई न थिए मां तोखे दुश्मन समझी मारे न विझां। सच सच ॿुधा उन कमीने जो नालो। जज़्बाती न थी दिलावर मूंखे मारींदे दुश्मन केरु ॿुधाईंदई। ठीकु आहे तोखे कोन था मारियूं जल्द उन कमीने जो नालो ॿुधाए। वॾो चालाक आहे कानून जो माण्हू आहे उनखे मारण जे लाइ सोची सोची कदम खणिजांइ। हू चालाक आहे त घटि असां बि न आहियूं। हुनजो नालो अहमद जमादार। हाणे उनखे मरणो पवंदो छो दिलावर दिल आहे टुटे टुकड़ा 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 टुकड़ा। अदा गुलज़ार बि घर नाहे आयो हाणे त बुख आंटा थी कढे। सबर कर कुछ न कुछ जरूर वठी ईंदो। अदा गुलज़ार जे आसरे मेरा मतलब पानी से कौन ने नीलिया गया आला गया। जी अदा खड़ी थी अचा।
ॿुधी छॾ कोलो नांग त न आहे जो मिटी ठाहींदो ॿुधई न सरवन जो पी आयो आहे वठी अचीस बहितर सर साहब मुंहिंजो छोकिरो अच्छा इन्ही ख़ाबूर जो पीउ हाँ हा साईं कहिड़ो लाचार अथसि नंगनि में हथ विझंदो थो हुते केर में डॉक्टर दां खईंदा अचनि केर में शहरी खईंदा अचनि इहो कलम खणी खयो अथसि पूरे शहर खे परेशान कयो अथसि बाबा हू सहाफ़ी आहे सच लिखण हुनजे रत में रग रग में शामिल आहे हा साईं वॾो कम सचार आहे ॿिया मरी विया ही सचार पुट थी वियो साईं सच चवण त सुठी ॻाल्हि आहे तव्हांखे कावड़ छो थी लॻे हा पर कावड़ त लॻंदी न तव्हांजा पोल जो पधरा थो करे समाज जूं बुरायूं वाखूं थो करे सच खे माण्हुनि जे आॾो थो आणे केॾा मसइला आहिनि शहर जा केरु कलम कोन थो खणे इस्पताल वञ त दवाऊं कोन्हनि वञ जेकॾहिं कंहिं दुकानदार वटि को अघु मुक़ररु कोन्हे भाॻिया अंदरि पिया आहिनि चोर वतन था दंद न ईंदा पोइ सच आख़िर साहिबु केरु लिखंदो जुआ आज़ादु शराब आज़ादु नाच गाना आज़ादु पोइ ज़ुल्म त वधनि था ज़ुल्म जी राति कारी खे मुंहिंजो ॾींदो केरु कलम खणंदो नेठि सच लिखंदो सच लिखबो बाबा रोशनी त करणी आहे न तोखे न रोशनी जहिड़ी जागती ॾिसणी आहे त मुंहिंजे पुट जो किरदारु ॾिस हुनजो कलम ॾिस हुनजे कलम जे मस जे हिकु हिकु कतरे में तोखे नूरानी लाहट फुलंदे नज़र ईंदी कोढ़ा मुंहिंजो नालो सूबेदार कोड़ो अथई ऐं साह कंदो आहे सोड़ो वॾा मुंहिंजो बच्चो अथई बेगुनाह हुनखे कुझु बि थियो न त मां कोन छॾींदोसांइ मां मथे ताईं वेंदोसांइ ॾोही आहे या बेॾोही आहे इहो वक़्तु ॿुधाईंदो पर हिन वक़्तु हिन बंभोर खे बाह ॾिनी अथसि बाबा बाह हुन किथे ॾिनी आहे तव्हांजी ॿारियल बाह ते थो विसाईंदो तव्हां जेका ज़ुल्म जी बाह ॿारी आहे जेका बेदाद नगरी जी बाह ॿारी आहे जेका नाइंसाफ़ी जी बाह ॿारी आहे हू त हुनखे विसाइण लाइ थो वते हुन बाह किथे ॿारी आहे छाजी बाह ॿारी आहे हुन अञा त जहिड़ो आहे इहो मुंहिंजो राम अथसि इन सरंदड़े खे वॾो शिर अथई मूंखे धमकियूं न ॾे मूंखे टेजार न मथां तूं चईं त मां वेकाऊ ज़मीरनि ऐं वॾेरनि ॾे वेंदुसि मां कानून जो दर खड़काईंदुसि वॾा मथियां दर खड़काईंदुसि साहिबु मां हुनखे निंधण कोई थी थो वटि ईअं कोन छॾींदुसि ठीकु आहे वञी सघी थो जो करिणो अथई वञी कर हल तव्हां कंहिंखे ख़ामोश कंदव हिते ऐलान हज़ारे आहिनि हिते ज़बानूं हज़ार आहिनि कहिड़े कहिड़े सरमद खे मारींदो ॿधींदव हर शहर में हर गली में हर घिटी में तव्हांखे सरमद मिलंदो हीउ उहो दौरु न आहे साहिबु हींअर दुनिया सुजाॻ पई थिए दुनिया तब्दील पई थिए हींअर इहा ॻाल्हि न हलंदी ॾाढ जी ॻाल्हि न हलंदी हींअर ज़ुल्म जी ॻाल्हि न हलंदी हींअर सच सोभारो थींदो सच सुरखुरू थींदो हाशिम तूं बि होश खां कमु वठि साहिबु हाशिम सदाईं होश में हूंदो आहे तूं असांजी गुरबत ऐं शराफ़त जो फ़ाइदो न वठि रुगो हिते कोन्हे अॻिते बि दुनिया आहे सर ख़बर पई है बहादुर दिलावर तर में ॾोह था कनि इहा ख़बर त पकी आहे न हा सर पकी है ठीकु आहे तुंहिंजो तोखे इनाम मिली वेंदो तर में एतिरा ई ॾोह वधिया था वञनि मां चवां थो करे केरु थो माना त सभु कम छोरनि जा आहिनि इन्हनि खे ख़बर का बि कान्हे सूबेदार कोड़ो ऐं साह कंदो आहे सोड़ो सर हिनखे कहिड़ी ख़बर आहे ॾोह ॿियो केरु कंदो हूंदो मिड़े ई पियो नाला खणे उन्हनि जा असुल में खुटको ई सरमंद साफ़ ई खां कर अड़े इन साफ़ ई सरमंद रत करे मारियो आहे उहो कहिड़ो ॾोह दुनिया में आणींदो रुगो ॾोहारनि खे लिकाईंदो थो वठे ऐं सरमंद खे ख़बर न आहे त सूबेदार कोड़ो ऐं साह कंदो आहे सोड़ो ज़ालिमन सर उन ॾींहुं उन ग़रीब गाॾी चोरी करे आया आहिनि ख़बर न आहे मोटरसाइकिल खे ॾिनो अलाए न मूंखे पके गाॾीअ चोर इहे ई आहिनि ॾिस इन्हनि खे कीअं कुटे नाड़ थो कयां पोइ जुमन खे लाचार पियो जो गाॾी खे तालो न हईं जंहिंजी गाॾी वञे असां पुलिस वारा भरे ॾियूं साहब मूं त 5 दफ़ा पुछियोमांसि किथे शक त ॿुधा नाला खणणी कोन था असां कंहिंखे पकड़ियूं ठीकु आहे तुंहिंजो हिसो तोखे मिली वेंदो हाणे तूं वञी सघीं थो
सूबेदार कोड़ो सा कंदो आहे सोड़ो। अदा मां पाण तोॾे पे आयसि, तोखे तो वतां ॻोल्हींदो। साईं छो? मां वांदो आहियां तो जहिड़ो जो तोसां मिलंदुसि। उस्ताद कलाम ठाहियो अथमि नओं, ॿुध ठका निकिरी वेंदई कननि मां। साईं महिरबानी, मुंहिंजे कननि में तो जहिड़े शाइर जी शाइरी ॿुधण जी ताक़त न आहे। कावड़ जी छो तो हलूं था होटल ते, चांहि बि था पियूं, बोतल था पियूं, कढ़ाई था खाऊं, अञा जे चवंदे त पोइ हा। अरे ॿुधी मरो अहिड़ियूं दावतूं ॾेई शाइरी ॿुधाइण खां। केॾो न सुठो आहे, ईंदे चवनी आ, वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह, अंगण अचिजे उन्हनि खे। अहिड़ी तखलीक़ कयो, अहिड़ा लफ़्ज़ लिखो जेके माण्हू हली तव्हां ॾे पाण अचनि। यार छो तो असांजे ज़मीर खे मुॾी कात सां झीर ॾी। पंहिंजे कलम खे न खपायो, पंहिंजी शाइरी खे न खपायो। ईअं न कयो बेली। शाइरी शाइर जा बच्चा हूंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजे बच्चनि सां ई ज़ुल्म था कयो। तव्हां क़ौम जा दुश्मन आहियो, तव्हां ॾात धणी आहियो। अहिड़ो लिखो जो क़ौम अॻिते थिए। शाइरी त समाज सां जुड़ंदी आहे, शाइरी त ग़रीबनि जे हक़ जो आवाज़ थींदी आहे। हे ॾिस, मां ॿाहूं थो ॿधां, इहा शाइरी लिखणु छॾियो। अदा जेकॾहिं सकाफ़त खातो असांजी परगोर लहे, पोइ भला असां छो पंहिंजूं लिखणियूं खपायूं। भाउ, को बि ॾात धणी पंहिंजो अखर ईअं नाहे खपाईंदो। मूं वटि 30-40 एवार्ड पिया आहिनि था। इहे एवार्ड मुंहिंजे कहिड़े कम जा? मुंहिंजे पेट जी बुख इहे एवार्ड कोन लाहींदा। जेकॾहिं हिन समाज में सुधरियल माण्हू ऐं असांजा साञावंत कलम धणी सकाफ़त खातो न असांजी सार लहे त असां ईअं निंदड़का थी न मरूं। सही तो चईं भाउ, अॼु तो मुंहिंजे हिन सुतल ज़मीर खे जाॻाए छॾियो आहे। अॼु खां पोइ को बि अखर, का बि शाइरी मां न खपाईंदसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वेलकम वेलकम वेलकम। भली आयो, जी आयो। रांझन, ही पोपरी किथों आंदी थई? मूंखे त कोन थी लॻे त काई असांजी जूअ जी आहे। परदेसी पखी थो लॻे रांझन। सही सुञातई दादा न, ही पोपरी हितां जी न आहे। नालो छा थई? ताजमहल जी मलका, सूंह जी राणी। रांझा, ही कहिड़ी शराफ़त आहे? ही छा आहे सभु कुझु? मूं तोखे चयो आहे न, मां तोखे अहिड़े शहर वठी हलंदुमि जिते तुंहिंजा नौकर चाकर तुंहिंजी ख़िदमत पिया कंदा, तुंहिंजा हथ धोईंदा। हे ॾिस केतिरा आहिनि, सभु तुंहिंजी ख़िदमत जे लाइ बीठा आहिनि। रांझन, नया आया है देखा करके। ही त पोपरी असली तबाही मचाए छॾींदी, तबाही। जंहिं न नज़र खणी ॾिठई, असली शिकार थी वेंदो, शिकार। रांझन, बाबला, हिन जी क़ीमत घणी आहे? क़ीमत तोखे त ख़बर आहे, रांझन प्यार कंदो आहे सिर्फ़ु पैसे सां। 5 लख। 5 लख? 5 लख रुपया डन। डन। ठीकु आहे रांझा, सुबुह जो तोखे पैसा मिली वेंदा। बाबला, तूं हाणे वञी सघीं थो। रांझन, मुंहिंजी इज़त जी 5 लख रुपया? तो दलाल जे करे मूं पंहिंजी पीउ जी, भाउ जी, मुंहिंजे रिश्तेदारनि जी इज़त न कई। उन्हनि जी इज़त खे सरे आम नीलाम करे घर खां निकिती आहियां। उनजी मोहबत जो तूं मूंखे इहो सिलो थो ॾी? मूंसां अहिड़ो हशर कंदे मूं कॾहिं सोचियो बि न हो। तूं आशिक न, दलाल आहीं, दलाल। या अल्लाह, तूं
मूंखे माफ़ कजां। मूं पंहिंजनि जी इज़त न कई, तूं मूंखे उन जी सज़ा थो ॾी। मूं जहिड़ी अलाए केतिरियूं ई छोकिरियूं इन धोखनि खोड़नि ते घर मां निकिती हूंदियूं, केतिरनि ई प्यार खे बदनाम कयो हूंदो। मां अहिड़नि आशिकनि ते ऐं मूं जहिड़ी छोकिरनि ते लानत थी विझां, लानत। राजन मोहब्बत कंदो आहे सिर्फ़ पैसे सां, पैसो आहे सभु कुझु आहे। राणा मोहब्बत ख़ाली पेट कोन थी भरे। बाय बाय जाने मन। रांझा तूं मूंसां ईअं नथो करे वञी, तूं मूंखे छॾे नथो वञी सघीं। अॼु खां पोइ तुंहिंजी क़िस्मत हिते आहे। वकील साहब ॾिठी न साहब जो तशदुद सरमद पुट ते। एस जो साहब कुझु हथ हल्को रखो। हाशिम तूं सभु कुझु ॾिठो आहे। साहब हिन बेदाद जो इंसाफ़ असां भले न वठी सघूं, पर रब जी ज़ात तोखां ज़रूरु वठंदी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, तशदुद कंहिं ते बि नाहे थींदो। हीउ त सच लिखण वारो आहे। वकील साहब असां कानून आहियूं, केरु सचो आहे ऐं केरु कूड़ो आहे असांखे सभु ख़बर आहे। हा साहब तूं सही त चवीं, रोज़ रोज़ मथो ई खाइयो। जेॾी महिल ॾिसीस कूड़ियूं ख़बरूं लिखियो वेठा आहे। असां दादनि खां पैसा वठूं, असांजी मर्ज़ी आहे न। रोज़ रोज़ लिखियो अख़बार भरियो वेठो आहे। साहब वठ सलमान जी ज़माने जा कागज़। जमादार सर ये छोरो की हवाले कर। वेलकम सेठ इम्तियाज, वेलकम। भली आए, जी आए। हिन कोठे में हुसन जी बाज़ार जो हिकु वॾो नालो आहे। सेठ इम्तियाज साहब उनखे तव्हां सां ज़रूरु मिलाराइबो। दादन चई छोकिरी जी फ़ोन करे वॾी साराह कई। किथे आहे उहा लाल परी जंहिं हुसन जी बाज़ार में वॾी धूम मचाई आहे? असां बि त ॾिसूं उहा राणी। छो न सेठ इम्तियाज साहब, छो न। असुल ॾिसंदो त चोॾींहं जो चंड आहे, गुलाब जो गुल आहे। सरकार कसम कोठे जो, दादन हमेशा कुदरत जी ठहियल शयुनि जो क़दुरु कंदो आहे। उन्हनि हसीन निज़ारनि खे कोठे में रखी ख़ूबसूरत बणाईंदो आहे। जेकॾहिं न तव्हां उन्हनि जा जलवा ॾिठा न, पेर ज़मीन ते न हूंदव। दाम ॿुधाए दादन। सेठ राति लाइ या सिर्फ़ ॾींहं लाइ? सिर्फ़ राति जूं राणियूं ख़रीद कंदो आहे सेठ इम्तियाज़। राति जा 20,000 थींदई, 20,000। ओके डन। डन सेठ साहब, डन। पंहिंजी ज़बान तां फिरजाए न। त पोइ ठीकु आहे, इम्तियाज़ पंहिंजी ज़बान तां फिरंदो कोन। 10,000 रुपया एडवांस तुंहिंजे अकाउंट में अची वेंदा। सम्झी वियुसि सेठ साहब, एडवांस जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां त पैसनि खां बग़ैर बि मोर आहियो। ऐं तव्हां त मुंहिंजा पुराणा ग्राहक आहियो। ठीकु आहे सेठ, ठीकु आहे। इनकार जो लफ़्ज़ दादन खे पसंदि न आहे। या दादन जे कोठे जी बेइज़ती आहे। इज़त सां चवाए थो त मुंहिंजे उसूलनि ऐं मुंहिंजे तौर तरीक़े ते हल। तूं मूंखे भले मारे छॾ,
पर मां तुंहिंजे तौर तरीक़नि ते कॾहिं बि कोन हलंदसि। तुझी इहा जुरत जो तूं दादन सां इनकार थी करीं। दादन हिन मासूम छोकिरीअ ते एतिरा वार न कर। हीअ त दिलनि ते वार करण वारी शेरनी आहे। अदा छा थियो अथई? अदा हिते किथे हूंदी वई पाड़े में, तूं आराम कर। अब ॾिसां सो अब ॾिसां सो अदा, अब ॾिसां। हीरा ओ हीरा 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 अदा तो सुम्ही छो कोन थो भला रही छो थो उथी। अदा तो सुम दिल न लाए, हिते पाड़े वई हूंदी ऐं ॾिसां सो। ॾिसां थो हीरा ओ हीरा जमादार जी सर। इन छोरण खे सर कर। ए छोरा हेॾे अचो। कोड़ो साग कंदो आ सोड़ो। ॿुधायो काॾे निकिता? हाँ ॿुधायो। साहब एॾो काकड़ो करे ॻाल्हायो था, ख़ैर त आहे न? अरे बस कर, तोखे ॻाल्हाइण जी का तमीज़ कान्हे। काकड़ो करे केरु थो ॻाल्हाए तोखे ॿुधायां। अरे रात जी का चोरी थी आहे न, उहा गाॾी किथे आहे? साहब कंहिंजी गाॾी चोरी थी आहे? असांखे त का गाॾी जी ख़बर न आहे। असां शरीफ़ माण्हू पंहिंजे कम सां निकिता आहियूं। ईअं कंहिं शरीफ़ जो रस्तो रोकबो आहे जीअं तव्हां रोकियो आहे? साहब असां तोखे चोर था नज़र अचूं? अरे तव्हां चोर जा पुट हो, वरी बकवास था कयो। तव्हांखे सभु ख़बर आहे, इज़त सां ॿुधायो। कुटे कुटे नाड़ कंदो सां। साहब असां चोर न आहियूं, तोखे मारण जो शौक़ु आहे त भली पंहिंजो शौक़ु पूरो कर। बस कर बदमाश। जमादार जाड़ा छा असां तोखे बदमाश नज़र था अचूं? जो काकड़ो करे थो ॻाल्हाईं? सदाईं शैतानगिरी करे घणनि जा त घर बर्बाद कया अथई। साहब इहे मुटड़े खां सवा कोन मञंदा आहियूं। साहब छो थो मारी? कहिड़ो ॾोह आहे असांजो? चोरी कई आहे, तव्हां चोर हो? असीं चोर न आहियूं साहब। सच ॿुधायो। साहब हक़ सच जो आवाज़। मुआशरे वारा ऐं ही पूरी दुनिया वारा मूंखे सरबत चवंदा आहिनि। सरमत साफ़ हिननि ग़रीब बेसहारा मिसकिननि जो आवाज़। साहब हिननि जो कहिड़ो ॾोह आहे? ही चोर जा पुट आहिनि ऐं सॼे मुआशरे जो खानो ख़राब हिननि करे छॾियो आहे। छा जेकॾहिं ही चोर जा पुट आहिनि त तव्हांखे कानून इजाज़त ॾिए थो तव्हां हिनखे ईअं मारियो? कंहिं बि कानून में कोन्हे को। तव्हां हुनखे सरेआम चौक ते वेही उनजी तज़लील कयो, उन्हनि खे वेही तव्हां तशदुद कयो। मां ही तस्वीरूं ही तशदुद ऐं तुंहिंजो करतूत आला ऐवाननि ते खणी वेंदुसि, सम्झी? कानून तूं मूंखे न पढ़ा साफ़ी ऐं हितां हलियो वञ। ठीकु आहे साहब, पंहिंजो कमु कर ऐं मां पंहिंजो कमु कंदुसि।
हल तोखे मोकल आहे। भा जमशेद, हिन अरमान खे दिलि में वॾो अरमान आहे ऐं हिन दादनि खे ख़तमु कजे, छो त हिन हीर सां जेका वेसाह घाती कई आहे न, तारीख़ हिन दले दलाल खे कॾहिं बि माफ़ न कंदी, जेसीं ताईं अहिड़ा दला दलाल हिन समाज में। सही तो चई अरमान, ही जमशेद यारनि जो यार आहे ऐं सिर खपे न सिर बि हाज़िर आहे। यार जमशेद, मां तो तां सदके यार अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, उन ज़ालिम दादनि खे ख़तमु करणो पवंदो। अरमान, दादन वॾो दलाल आहे ऐं वॾो ख़तरनाक आहे, उनखे ख़तमु करणु एतिरो आसान न आहे। अरमान हिन समाज में अहिड़े नासूर खे ख़तमु करण जो ऐलान था कयूं। हिन गंदे नासूर जूं पाड़ूं धरतीअ खां ॿाहिरि कढी फिटो करणियूं पवंदियूं, तॾहिं सुख जो साह खणंदासीं। अॼु खां पोइ मरण घड़ी ताईं बि हमेशह गॾु हूंदासीं, हिन जमशेद जो तोसां वाइदो आहे। यार जमशेद, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हिन धरतीअ खे आबाद ऐं सरसब्ज करणो आहे। जेसीं ताईं दलो दलाल दादन ज़िंदा हूंदो त ही धरती कॾहिं बि आबाद ऐं सरसब्ज न थी सघंदी ऐं इन दले खे हमेशह हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾींदासीं ऐं पोइ सुख जो साह खणंदासीं। आजिस हल त अॼु हिन साफ़ी खे ॻोल्हियूं, पुछूंसि त असांजे ख़िलाफ़ ख़बरूं छो थो लिखे। वॾो को नादान आहे साफ़ी जेको असांजे ख़िलाफ़ ख़बरूं थो लिखे। ख़बर कोन अथसि दादन भला जो नालो आहे, उहा भला जेका इंसान कीअं वेंदी आहे। साफ़ी सरमद सिर फिरियो आहे, जेसिताईं मरंदो न तेसिताईं लिखण न छॾींदो। राफ़े, दादन ऐं जंहिं असांजे ख़िलाफ़ लिखियो आहे उहो ज़िंदा ज़मीन में दफ़न थियो आहे। जॾहिं मस ऐं कलम न हूंदो त लिखंदो छा ते। हलो त इन कलम खे ओरा होर करे अचो। अचो। हलो दादन, अच अरमान अच, तुंहिंजो ई इंतज़ार हुयो। मां तुंहिंजे करे सिर्फ़ु इम्तियाज़ सां सौदो ई कैंसिल करे छॾियो आहे। ऐं हा, मूं हुनखे सुभाणे जो चयो अथमि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, मूं तोखे जेके पैसा चया आहिनि न उहो ई ॾियणा पवंदई, सम्झी? दादन, मुंहिंजी दिलि थी चवे त हिन छोकिरी हीर खे ॿाहिरि वठी वञी घुमाए फिराए अचांसि, त यार तुंहिंजी महिरबानी थी। दादन, यार अरमान जी दिली ख्वाहिश आहे ऐं इनकार करे दिल भोरा भोरा न करेसि। न न न न न न न अरमान न, ॿाहिरि न थी, छोकिरी नई आहे, मां तोखे ॿाहिरि हरगिज़ न ॾींदुसि। ॻाल्हि सम्झ में अची वई? जे किथे न मसइलो थी पियो त बाबला मूं केरु ॾींदो? जे हिते वञी मस्ती करी त ठीकु आहे, न त ग्राहक घणा आहिनि बाबला। न दादन, न मूंखे सदो क़बूल आहे। हूं बि हींअर हीअ मार्केट में हीरो आहे, हीरो।
तो सब सुता पिया हो कोई तो छोकरी खणी वञे वञे त पोइ हीरे अरमान वारा काॾे आहे दादा असांखे माफ़ कजो असांखे नंढो झटको अची वियो हीरे छा थी वियो अरमान मूंखे हाणे हलणु नथो थिए अरमान जो तो लगे रांझो भजी वियो न त कयां सां कुहाड़ीअ सां गितरा गितरा नको अता नको कोठे वारनि जी वॾी लया हुननि जा कानून बि पंहिंजा आहिनि त हुननि जा माण्हू बि पंहिंजा हुननि सां हथ जी सफ़ाई करणी पवंदी हथ जी सब्र करो अल्लाह वदवा भलाई करो अरमान दिल न लाए जेकॾहिं दादन ताक़त वारा त घटि असां बि न आहियूं दादन असांखे कोन थो सुञाणे असां खपुर आहियूं खपुर उहे खपुर जंहिंखे कखूं त ज़िंदगी खचे हा यार जमशेद मूंखे तो दोस्त मां इहा ई उमेद आहे अदा जमशेद मां ई अरमान तुंहिंजा ऐं तुंहिंजे दोस्तनि जा थोराइता आहिनि जिन असांजे ॾुखे वक़्त में मदद कई न भेण मूं दोस्त ते इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त तव्हांजी मां हिफ़ाज़त करियां छो त दोस्ती जो नातो सफ़ा नाज़ुक हूंदो आहे अड़े जमशेद यार तूं जे महिरबानी न करी हा त असां रुली वञूं पक अथम त तुंहिंजो बि असां सां इहो ई साथ हूंदो छो त दोस्त नालो ई आहे बत्ती ऐं ताक़त मूंखे तव्हांजे चेहरे में लगे थो त तव्हां नाकाम थी मोटी आया आहियो आयो त छोरी मिली या न दादन असांखे माफ़ कजां हुन सां तमामु घणा माण्हू गॾु हुया छोकिरी न मिली असां उते पहुतासीं हुननि ते हथियार असां ख़ाली हथे मोटी आयासीं तव्हां ख़ाली हथे विया आहियो छा अड़े हुननि खे मारे अचो हा
त मां तव्हांखे इनाम ॾियां इनाम। पर तव्हां पाण मोचड़ा खाए मोटी आया हो, वरी बुज़दिल कीअं जाइजा। दादा न असां बुज़दिल न आहियूं। हिकिड़ो दफ़ो मौक़ो ॾियो, ॿिए चकर नाकामी न थींदी। हिकु दफ़ा मौक़ो ॾे, ॿिए दफ़ा छोकिरी तुंहिंजे पेरनि में हूंदी। इन वात ॻाढ़ी छोरीअ में एतिरी ताक़त अची वई जो मां सोचे बि नथो सघां। बहरहाल मां बि घटि न आहियां। हिन कोठे में वॾियूं वॾियूं ताक़तूं मुंहिंजियूं सलामी ॾींदियूं आहिनि। वञो उन्हनि खे ज़िंदा या मुर्दा हथ करे अचो, छो त दादन धक हणी मिट्टी में दफन करे छॾींदो आहे, मिट्टी में। अदान किया तबियत अदा तोखे चवंदो हुउमि त न्याणी ॿार खे न पढ़ा पर तो मुंहिंजी हिकु बि कोन ॿुधी। एतिरो दाद रसाई औरत लाइ चङी न आहे, पर तूं असांजी ॻाल्हि सम्झी कोन पियो। हाणे त ॻोठ में मुंहुं खणण जहिड़ा ई न आहियूं रहिया। हाँ अदा, मां त चुप थो कयां। असां त ग़रीब आहियूं, चङनि भलनि सां अहिड़ा वाक़िया थियनि था, उन्हनि जा त दाग धोपियो वञनि, पर अदा असां ग़रीब आहियूं, असांजा दाग नथा धोपजनि। हो तू चवी थो अदा तू चई थो अदा वञा थो ॻोल्हे थो अचां। दिलावर एॾो मायूस न थी। जे तूं मायूस थींदे भाउ जो पलांद कीअं कंदासीं? अदा मायूसी कुफर आहे, पाण खे गुनाहनि में शरीक न कर अदा। बाक़ी भाउ बिलावल जो पलान त ॻाए वॼाए कंदासीं। बहादुर दिलावर एॾो कमज़ोर न आहे, पर इन सोच में आहियां त बिलावल भाउ जो पलांद कीअं कयां। हिकु दफ़ो सिर्फ़ु हिकु दफ़ो उन कातुल जी ख़बर पए न, धक हणी ज़मीन में गुम करे छॾिया। दिलावर भाउ, कातिल जी ख़बर पइजी वेंदी, पर हिकिड़ी टल सां। इते रखेसि न दिलावर दिल्ला टे टुकुर टुकुर सॼो शहर ॻोल्हे थो मां, पर
करे किथे बि कान्हे अल्लाह अल्लाह तुझे देर मिली थी अदा मुझे दुआ कर तेरे रांझण जा टुकड़ा टुकड़ा करे ची तुझे पैरन मंझ रखा था आगे जाता रांझण तुझो खैर को नहीं आए तोखे जो कंहिं अख़्तियार ॾिनो आहे जो तूं असांजे ख़िलाफ़ थो लिखी मूंखे इहो अख़्तियार मुंहिंजे कलम ॾिनो आहे मूंखे इहो अख़्तियार मुंहिंजे शऊर ॾिनो आहे मूंखे इहो अख़्तियार सिंध धरती जी हुन जीजल मां जी खञ ॾिनो आहे जंहिंमें तव्हां जहिड़ा दलाल रस्ते नाबूद थी वेंदा आहिनि खामोश मूडात अनाखी आंदिया थी तंद विढ़े तलवारुन सां टकराया पंहिंजा गीत कॾहिं थो आऊं संद दीवारुन सां हा तुंहिंजा भारी गुरजल ॾन हा तुंहिंजा भारी गुरजल ॾन हीणो हथियार सां मां दोही धरतीअ जे ग़रीब औरतुनि ॾिनो आहे उहो हक़ जेको मूंखे जीजल मां ॾिनो आहे तो जहिड़े कारिंदे ख़िलाफ़ लिखंदो रहां जीअं तूं बेसहारा न्याणियुनि खे दलाली जे कोठे ते वठी अची सरेआम बदनाम तो करी बस मूं आज़ादीअ जी सेनानी मूं लाथा था ग़ुलामनि जा ही गीत हुया या जादू हा संजीर टुटा अयामन जा सब मोती दादन मार ही सरमद रुक जो वो चलो आहे जेके चबाण तो जी जाई नाहे खामोश ज़बान काकड़े तो छिकी करे छॾी ठाहे दादन सां तो चई मारे छॾी न साईं काहे करे छॾी न साईं साफी गुस्ताख कलामी न कया न कभी हर नए उबरदर तुझी सलामी न कया न कभी अड़ाई सिंध धरती त मुझी जीजल मां आहे बाकी तो जरे दलाल की सलामी न कया न कभी अरे तो जा समाज जा दलाल कारिन वर्जिन वारा कानून त खरीद करे सघनि था पर सिंध जो मंसूर न जे सच जे ख़ातिर सूर्य के चुमी कबूलो मां मखदूम की नगरी जो वो सचो सिपाही आया जेके तू मेरन से न्याय का वठी आखिर ताईं गाने में पीड़ी दे न तब सच जो नारो बुलंदी हुई सच जिंदाबाद साथ जिंदाबाद अॼु सचे सिंधीअ खे गोलियुनि सां सिंध जो नक्शो ठाहे हिन ज़मीन में दफ़न करे छॾींदुसि हलाइण गोली अड़ाई सीनो ने जीजल माओ जी थंग पीतल सरमत जो सीनो आहे
जेके तुंहिंजी हिकु हिकु गोली जा गुलाब जा गुल सम्झी क़बूल कंदुमि। छो त मां करमसर घोट जी नगरी ऐं भिटाई जे भूअ जो रहण वारो सचो साफ़ी आहियां। ऐं तव्हां जहिड़ा कारिंदा कॾहिं शहीद अज़ीम निगारी खे सच कर त क़तल था कनि त कॾहिं कहिड़े साफ़ी खे क़तल था कनि। तारीख़ गवाह आहे जंहिं बि सिंध लाइ कुर्बानी ॾिनी आहे उहो सदाईं अमर रहियो आहे ऐं मां अमर थियण चाहियां थो। हलाए गोली, हला गोली। मूंखे फाहीअ चाढ़ी दे मां तोखां मूर न मरणो हां। तूं चार कंदी जा मूंखां पोइ त जिंदड़ीअ जा मां झिरणो हां। मां चारण बणजी चंग खणी ॿियो जी जल बणजी चंग खणी मां वरणो हां, मां वरणो। सच वॾो हारी आहे मूंखे ई ॾोह कया, मूंखे ई ॾोह कया। मां ॾोही हां, मां ॾोही हां, मां ॾोही हां, मां ॾोही। महाराजा तुंहिंजे थियण वारो घोट छा मसलो आहे? छो परेशान आहीं? खुली ॻाल्हि कर। न न छो मां परेशान छो थींदसि? राणी तूं उदास छो आहीं ऐं इहे अखियूं तुंहिंजूं ईअं छो? राजा मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा तोखे ॾिसी पाणे वही पिया। ही ॻोढ़ा ख़ुशी जा आहिनि। मतिलब त तूं मूंसां बेपनाह प्यार कंदी आहीं? जी हाँ न न। जी हा न छा थी चवणु चाहीं? राजा तूं शहर वञी मूंखे विसारे छॾियो। मूंखे लॻे थो तोखे शहर जी रोशनियूं वणे वयूं आहिनि। राणी इन रोशन में एतिरी रोशनी कोन्हे जो ही दिलि तोखे विसारे सघे। मुंहिंजे दिलि जे हिन कमरे खे सिर्फ़ु राणी तूं ई रोशन करे सघीं थी। सोट बहितर आहे तूं पंहिंजूं ज़मीनूं संभाल ऐं हिते ई रहे। हा हा तूं सही थी चईं। मां हिते ई हूंदुसि ऐं पंहिंजूं ज़मीनूं संभालींदुसि। हा ऐं मां तोसां जल्दी शादी कंदुसि। छो राजा रुसे त ख़ुशियूं खसई पर हिते रुगो ख़ुशियूं ख़ुशियूं हूंदियूं, ख़ुशियूं ख़ुशियूं। कहिड़े सोचनि में घुमाई हीअ? अरमान तूं रांझे वांगुरु बदिलजी त न वेंदे? जेकॾहिं बदिलजी वए न त हीर तोखां सिवा कोन जी सघंदी। तूं 100 साल जी मुंहिंजी हयाती जा ॾींहं बि तोखे लॻनि। मां तो तां फिदा हीर। हयाती जी दुआ न ॾे अरमान। जेतिरी हयाती वॾी हूंदी ओतिरा वॾा अज़ाब मिलंदा जेके बर्दाश्त करणु मुंहिंजे वस में न आहिनि अरमान। ख़बर नाहे भाउ गुलज़ार ऐं अदा सावण जी हिन वक़्तु कहिड़ी हालत हूंदी। मूं हुननि सां वॾी गदारी कई आहे। ख़ुदा मूंखे कॾहिं माफ़ पंहिंजा जॾहिं पंहिंजा यादि था अचनि त हाँ छिड़ी थो पए अरमान। अखियुनि मां ॻोढ़ा बरसाति जीअं वसी था वञनि। चरी तोखे तुंहिंजे घर वठी हलां ऐं तोखे पंहिंजनि सां मिलायां त पोइ बसि न हीर हू तोखे माफ़ करे छॾींदा। मूं ॿुधो आहे त गुलज़ार ऐं सावण रहमदिल आहिनि। असां हुननि खे मिनत कंदासीं त हू तोखे माफ़ करे छॾींदा। न न
मां रांझे जी दादनि खां पलान पाण कंदसि, उहे गॾिजी पाण शादी कंदासीं। जीअं तुंहिंजी मर्ज़ी जाने मन, हाणे त जीअण ऐं मरण तोसां आहे। अरमान, रांझो न ईंदे। केतिरा ॾींहं मौत जे अज़ाब खां लिकंदे अॼु नेठ इज़राइल वठी आयो न तोखे असांजे साम्हूं। न अरमान न, मां हिनखे आसान मौत कोन मारींदसि, मां हिनखे चिचिलाए मारींदसि, जीअं को बि दलाल कंहिं बि न्याणी खे गद्दारीअ ते न आणे। मूंखे माफ़ कर हीर, मां वाकई तव्हां सां गद्दारी कया, मूंखे ईअं न करणु खपे, मूंखे माफ़ कयो। हर गुनाहगार ईअं ई चवंदो आहे त मूं गुनाह नाहे कयो, मूंखे माफ़ कयो। अच हीर, अच हर ज़ालिम खे मत हीर मत। अदा मूंखे माफ़ कर। मां तुंहिंजी भेण हीर आहियां अदा, उहा हीर जेका कूंज वांगुरु तोखां विछड़ी वई। अदा पंहिंजी भेण खे माफ़ न कंदे। हे ॾिस, मां तोखे ॿाहूं थी ॿधां, मां तोखे पहिरीं थी ॿाहूं, मूंखे माफ़ कर अदा, मूंखे माफ़ कर। तुंहिंजी इज़त न कयो, उनजो नतीजो मां लोड़ियां थी अदा, मां लोड़ियां थी। हाँ अदा, मां ग़लति आहियां, पंहिंजनि जी इज़त न कयो, पंहिंजे पीउ भाउ जी पग जी इज़त न कयो। ॾाढो लोड़ियो अथमि भाउ, ख़ुदा जे वास्ते मूंखे नादान सम्झी माफ़ कर भाउ, मूंखे माफ़ कर। अदा अदी खे माफ़ करे छॾ, भेण आहे, खता त थी वेंदी आहे न भाउ, खता कई अथसि त ख़ुदा वॾो अज़ाब बि ॾिनो अथसि। हेॾे ॾिस अदा, मां नंढो भाउ आहियां न तुंहिंजो, मुंहिंजे करे माफ़ करे सदा। अदा ख़ुदा जे वास्ते हिनखे माफ़ कर, तूं असांजो भाउ बि आहीं, बाबो बि आहीं, किबलो बि आहीं, असांखे ॾिस अदा, असां तुंहिंजा बच्चा आहियूं। हेॾे ॾिस, आऊं तुंहिंजे पेर थो पवां, हथ थो ॿधे अदा, न्याणीअ कथा थी वई आहे, तूं असांजो बाबो आहे, भाउ आहे, किबलो आहे अदा, पाऊं थो ॿधे अदा, हेॾे माफ़ कर। या अल्लाह, मूंखे कहिड़े इम्तिहान में विधो अथई, न मां जी सघां थी न मरी सघां थी।
दादा मां शादी करे थे सघियमि पर बार बार खटा पाण नथी चाहियां। तव्हां इजाज़त ॾियो त मां शादी कयां। अरमान ज़िंदगी उदास हुई तॾहिं न पई अची, दुआ बुरी मुख़ास हुई तॾहिं अरमान ज़िंदगी उदास हुई तॾहिं न पई अची, अरमान छा थियो अरमान? तॾहिं न पई अची, हाणे तो मां जीअण चाहियां जीअण अरमान छा थियो अरमान? न कर जुदा न कर जुदा। अरमान अरमान छा थियो? मां तोखां बिना नथी रही सघां अरमान। तूं छा थी वियो अरमान? तोखे अरमान ॻाल्हाए न तुंहिंजो अरमान। तूं मूंखे ईअं छॾे नथो वञी सघीं अरमान। तूं मूंखे ईअं छॾे नथो वञी सघीं। हीरा माफ़ कजांइ, मुंहिंजी ज़िंदगी जा कॾहिं बि अरमान पूरा न थी सघे। न अरमान ईअं न चओ, तूं ईअं नथो करे सघीं मूंसां। हीरा इहो ई सबबु हुयो जो मां तोसां शादी न करे सघियुसि ऐं इहो अरमान मां पंहिंजी दिलि में सांढियूं ऐं ॾिकायूं आयुसि। अॼु तुंहिंजे साम्हूं हीउ अरमान सॼी ज़िंदगी पंहिंजी दिलि में अरमान खयूं वञे थो। अरमान अरमान मूंखे तूं कंहिंजे आसरे छॾे थो वञे अरमान? इंतज़ार ज़िंदगी सॼी कयुम जंहिंजो, अॼु वञी नसीब जो दीदार आती जो। मां तोखे हुन परवरदिगार जे आसरे छॾी थो वञां। हीरा तूं पंहिंजे भाइरनि सां सॼी ज़िंदगी ख़ुशियूं मां। तूं मूंसां ईअं नथो करे सघीं। अदा 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 अनंत तूं अदा छा थियो? अदा अदा उथी अदा। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ अदा सां यकीन करे के ना अदा उथी। मां दोही हाँ मां दोही हाँ मां दोही हाँ मां दोही हाँ, मूंखे ई दोह कया मूंखे ई दोह कया मां दोही हाँ मां दोही हाँ मां दोही हाँ मां दोही हाँ 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 इन सर जे गदले सेंवर में ई नील कमल बिता दोहिया ऐं कोप चकोर अंधारे में जे उडरे तो तदरोहिया ई डोह न आहे माण्हूअ जी ई डोह न आहे माण्हूअ जी मूं मिटी बीहर गोहिया मां दोही हाँ मां दोही हाँ
जी से नहीं